अपडेट कयो पिया काज़ी अहमद मां ब्यूरो चीफ साईं बशकुर लाखो जी रिपोर्ट मुताबिक़ त सॼे सिंध जियां काज़ी अहमद तालके में भी वधंदड़ महांगाई खिलाफ़ धरती धणी तहरीक मरकज़ जे सॾ ते धरती धणी तहरीक तालके काज़ी अहमद जे सदर डॉक्टर इम्तियाज़ महर नदीम आराई मोहम्मद शरीफ जतोई पीटीआई अगवान नूरदीन माजोठो एसयूपी अगवान आफ्ताब गबोल मजदूर इताद बाबू खलजी ऐं ॿियनि जी अगवानी में एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब काज़ी अहमद आॾो एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन महंगाई ऐं बदअमनी खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। हुन मौक़े ते अगवाननि चयो त पीडीएम ऐं सिंध हुकूमत जी ग़लति पॉलिसियुनि सबबि मुल्क समेत सिंध अंदरि हिन वक़्तु महंगाई जो तूफ़ान आहे जंहिंसां ग़रीब अवाम फ़ाक़ा कशी करण ते मजबूर आहे। मौजूदा हुकूमत गुज़िरियल हुकूमत में वधंदड़ महंगाई खिलाफ़ लॉन्ग मार्च कढी अवाम खे बेवकूफ़ बणाइण लाइ रोडनि ते निकिरी वावेला करे रही हुई, पर हिन वक़्तु संदसि हुकूमत में अॻूणी हुकूमत खां वधीक महंगाई आहे। पर इल्ज़ाम वरी बि अॻूणी हुकूमत ते, पर हक़ीक़त हीअ आहे त मौजूदा हुकूमत जा हुक्मरान सिर्फ़ पाण मथां थियल करप्शन के केसनि मां रिलीफ हासिल करण लाइ कोशिशूं कनि पिया। मौजूदा पीडीएम हुकूमत ऐं सिंध हुकूमत अवाम खां हिक वेले मानी जी खसे रही आहे। आलमी मंडी में पेट्रोल डीज़ल सस्तो हुजण बावजूद भी IFM खां कर्ज़ वठण लाइ हिननि जे घुरनि शर्तनि ते अमल करण लाइ पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ वधाए पाकिस्तान जे अवाम लाइ मुश्किलातूं पैदा करे रहिया आहिनि। हिननि चयो त पेट्रोल डीज़ल जे अघनि में घटिताई करे सस्ताई कई वञे। हिननि मुतालबो कयो त जल्द खां जल्द महंगाई ऐं बदअमनी कंट्रोल कयो वञे।